नाज़रीन खबर जो सिलसिलो हलंदड़ा हमारे खैरपुर खबर नालो खैरपुर में अंजुमन ताजरान के वफद हाजी लाला अब्दुल गफ्फार शेख की अगवानी में जिलानी हाउस खैरपुर डां सिंध के अगूणे वडे वजीर सैयद कायम अली शाह जिलानी और मेंबर कौमी असलमी सैयद नफीसा शाह डां खैरपुर शहर के मसलन की आगाही मुतालिक जिलानी हाउस ते मुलाकात थी गुजरी। अंजुमन ताजरान खैरपुर मीरस के सदर हाजी लाला अब्दुल गफ्फार शेख चयो त खैरपुर शहर के म्यूनिसिपलिटी के नाअहली सबब जिंदगी के वट चढ़ी वियो आहे ऐं शहरी अज़ाब जहिड़ी जिंदगी गुज़ारनि था। जॾहिं त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी के बहरान खैरपुर रेलवे स्टेशन ते ट्रेननि जे स्टाफ ऐं ॿियनि मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। लाला हाजी अब्दुल गफ्फार शेख चयो त इन सभिनी मसइलनि खे खैरपुर जो हर शहरी मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं इन ॻाल्हि में को बि शक न आहे त सैयद कायम अली शाह जिलानी खैरपुर खे यूनिवर्सिटी ऐं ॿिया केतिरा ई इदारा ॾिना जिन खे सार संभाल लहण मौजूदा दौर जे अमलदारनि जो कमु आहे। हाजी लाला अब्दुल गफ्फार शेख पारां सैयद कायम अली शाह जो शुक्रिया पिणु अदा कयो वियो त हुन खैरपुर खे घणो कुझु ॾिनो आहे। गॾिजाणी में सराफा एसोसिएशन जे सदर अल्ताफ मेमन सिटी सदर सैयद अली मदद शाह डॉक्टर यार मोहम्मद फलफोटो मुनीर मगी ऐं ॿियनि शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।